दरियागन तुझे ही मूसा जे विच में इख्तिलाफन जो बुधी ॾाढो दुख थियो। मीर मूसा ऐं मां वरी बि ठही सघूं था, पर तो असां में अहिड़ो माहौल पैदा कयो आहे जो असां वरी कॾहिं बि गॾु कोन थी सघंदासीं। असां जे विच में इख्तिलाफ पैदा करण वारो बख्शल आहे। जेकॾहिं तोखे ही मूसा खे मुंहिंजी ज़ुबान ते एतबार न आहे त तव्हां नज़ीर खां पुछी सघो था। मूं साम्हूं सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। हाणे असां कॾहिं बि हिकु न थी सघंदासीं। हिन वक़्तु मुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु आहे, तॾहिं तव्हां मूं फेरे था वञो। तूं छा थो सम्झी त मां तुंहिंजे ख़ौफ़ में मुब्तला थी वियो आहियां? न मीर, न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हर माण्हू पंहिंजे किरदार जो पाण ज़ामिन आहे। तो जेको पोखियो आहे न, उहो लोण जो वक़्तु अची वियो अथई। मां एतिरो मोहताज न आहियां दुरो पंहिंजे पैदा कयल मसइलनि खे मोह न ॾेई सघां। मीर, हू तोसां गॾु न आहे न, त पोइ छा थी पियो? असां त तोखे अकेलो कोन छॾींदासीं। जेकॾहिं हो तोसां गॾु न आहे त छा थी पियो? असां तोखे ॾुखे वक़्त में अकेलो कोन छॾींदासीं। ये तव्हांजी महिरबानी नज़ीर, पर कोशिश कंदासीं त मुंहिंजे करे तव्हां मसइलनि में न अचो। मूसा, मां तोखे पंहिंजी वफ़ादारी जो सबूत ॾेई चुको आहियां। हाणे तोखे बि पंहिंजी वफ़ादारी जो सबूत ॾियणो पवंदो। मुंहिंजे दुश्मन खे पंहिंजो दुश्मन सम्झंदे ऐं मुंहिंजे सॼण खे पंहिंजो सॼण सम्झंदे। नवाब खान, तुंहिंजा दुश्मन बेपाड़ी वल जी आहिनि, जेके खुटण जा ईंदा आहिनि। जेकॾहिं मां तुंहिंजे हर दुश्मन सां विढ़ंदो रहियुसि त पोइ मुंहिंजी बाक़ी ज़िंदगी उन ई दुश्मनी में गुज़री वेंदी। उन करे मां तोखे सलाह थो ॾियां त पंहिंजी दुश्मनी कुझु घटाए। मूसा, मुंहिंजे ॿियनि दुश्मननि खे छॾे ॾे, उन्हनि खे मुंहुं मां पाणे ॾेई। बाक़ी हिकिड़ो दुश्मन मां तुंहिंजे हवाले कयां। कहिड़े दुश्मन की तव्हां ॻाल्हि था कयो? कहिड़े दुश्मन जी? किथे इहो सिजावल खान त कोन्हे? इहो ई सजावल जंहिं तोखे मौत जे मुंहं में थी खिचलियो ऐं मुंहिंजे मारण जे लाइ बि बार बार कोशिशूं कंदो रहियो। नवाब खान, हिकु ॻाल्हि त ॿुधायो, छा आहे न इहो सिजावल खान सां तव्हांजो ठाह नथो थी सघे? मूंसां मां सभिनी दुश्मननि सां ठाह करण जे लाइ राज़ी आहियां, पर सजावल सां ठाह कॾहिं बि कोन थी। छाकाणि त या सजावल रहंदो या मां। हाणे इहो फ़ैसिलो तोखे करणो आहे त हिते रहे के सजावल या मां। भलाई थींदी नवाब खान, भलाई थींदी। हाणे मूंसां तोखे पेर पोइते नाहे करणो। तोखे मूंसां गॾु हलणो ई पवंदो। मेरे ने सूबेदार जो हाणे मड़े बात बंदि करणो पवंदो। जेकॾहिं ईअं न कयोसीं तो तोखे तंग कंदो आहे। तव्हां छा था सम्झो? सूबेदार जो वात केतिरे ताईं बंदि? त वात त वॾो फाड़ी छो त बहावल खान मरण ईंदा, खून जो केस जड़ो कर थी। पोइ मां कोशिश कयां थो सूबेदार खे 30-40 रुपया दून में हाणे माठ करायांसि। जेकॾहिं सूबेदार खे 50,000 ॾियूं त छा उहो केस जो रुख ॿिए तरफ़ मोड़े वेंदो? मेरे चए पियो त FIR आहे, पर जेकॾहिं NC हूंदी केस खे ई ख़तमु कराए छॾ। पोइ सिजावल खान, तव्हां अॼु शाम ई वञी सूबेदार सां ॻाल्हाए ॾिसो, ख़बर पवे थो छा थो चए। ठीकु आहे मीरा, मां शाम जी सूबेदार सां ॻाल्हायां, ॾिसूं था त छा थो चए। ॿी ॻाल्हि त मुंहिंजे लाइ तव्हां कंहिं जॻह जो बंदोबस्तु कयो आहे? हीअ जॻह त मां रिसोर्ट लाला वारी खाली आहे, रही सघो था उते, पर सूबेदार जो ज़ोर पियो या कंहिं चूणी थियनि त उहो तव्हां ते छापो हणी सघे। इन करे कुझु ॾींहं हिते रहूं, जीअं ई ठापुर थी त मां तव्हांखे उन जॻह में मोकिले छॾींदुसि। फ़िलहाल तो उते रहण जे लाइ तकड़ मां बि नथो थिए। पहिरियां इने सूबेदार खे गिरो कयो। ख़ुदा कंदो मीर त तव्हां वारो मसइलो अॼु मां हल करे वठंदुसि। पोइ अलाह सणाई कयो। पुपी पुपी मूंखे चाहे त करे प्यार सदको वञाया मां सदको करे साड़िया है पाण ता तुंजी मां पुफी जरूर आया पर तुंजी नौकरानी न आया वन
वञी पाण करे पी चांहि ऐं ढुकड़ो मूंखे बि करे ॾी जाए। हिन घर में जेकॾहिं तोखे रहणो आहे न त मुंहिंजी ख़िदमत त तोखे करणी पवंदी। मुंहिंजे मथां त मुंहिंजे मुड़ुस बि हुकुम न हलाया। तूं केर थींदी आ? तूं छो थी हलाए मुंहिंजे मथां हुकुम? सम्झां थी त तोखे हाणे हिन घर मां तड़े कढणो पवंदो। छोकिरी जे इहो कमु करी थी न त ॾींहं राति तुंहिंजी ख़िदमत कंदुसि। हिनखे तड़े कर, महिरबानी कर अमा। थधो थी अदा, थधो थी। हिन घर में जेतिरो तुंहिंजो हिसो आहे न ओतिरो मुंहिंजो बि आहे। बेगुल खां बलाऊं बि पासो कंदियूं आहिनि। तूं चाहीं घर मां त मां कोन निकिरंदमि हिन घर मां। बाक़ी हिसो ॾे मूंखे, पोइ ॾिस त कीअं बिलड़ीअ वांगुरु चुपड़ी करे निकिती हली थी वञा। अचे मूंसां, अचे त मां हुनखे चवां थी त तव्हांखे तव्हांजो हिसो वंडे विराए ॾेई छॾींदो। छोकिरी जे तो मूसा खे चयो न हिननि खे अहिड़ो हिसो ॾींदो जो सॼी ज़िंदगी हिसे जी ॻाल्हि कोन कंदा। सुञाणा तोखे बि सुञाणा, इन छोकिरीअ खे बि सुञाणा ऐं मूसा खे बि सुञाणा। समझो छा अथव? अकेलो ॾिसी बिना मखण जे मूंखे धमकियूं था ॾियो। मां तव्हांखे सभिनि खे न छॾींदमि। ओयो 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 थी वियो मुंहिंजो ब्लड प्रेशर हेॾे होॾे थी वियो। न छॾींदमि तोखे। अदा वॾो भाउ थी पियो आहे, न छॾींदमि तोखे बिना। छोकिरी हेॾे बचा। कीअं सुइयूं लॻंदियूं? असां ॾाढी भेड़ न आई। चाचा मीर त असांजो दुश्मन आहे, पर घटि में घटि राणीअ खे त असांजी इज़त रखणु खपे। तोखे जो एॾी तकलीफ़ आई आहे, तूं इहो सोच मां हुनजो पीउ आहियां, मुंहिंजी दिलि में केॾो दर्द हूंदो। बाक़ी राणी खे माफ़ कतई कोन कंदुसि। मीर खे हाणे कॾहिं बि बख़्श नाहे करणो चाचा। हाणे रुगो मीर खे नाहे मारणो, हाणे राणीअ खे बि नाहे बख़्श करणो। न चाचा, छोट राणी नादान आहे, उनखे बख़्श करे सघिजे थो। बाक़ी इन मीर खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि चाचा। वक़्तु जांच कर त इन कमीने मीर न्याणी खे वठी वञी किथे जेको आहे पनाह वठी आहे। चाचा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त इन मीर सजावल वटि पनाह वठी हूंदी। पोइ सभ खां पहिरीं हली असां सजावल सां ॻाल्हायूं था त हू असांजे विच मां निकिरी वञे। हाणे हो बि चङो मुड़ुसु थियणु लॻो आहे। मुश्किल आहे चाचा, इहो सजावल असांजे विच मां कॾहिं बि न निकिरंदो। विच मां न निकिरंदो न त मरंदो। हाणे मां कंहिंखे बख़्श न कंदुसि, छो जो बाहुबल उहो बिल्डोज़र आहे। माण्हू त छा पत्थरनि जो बि सुरमो करे छॾींदो आहे। उसायासी न ॿियो खेलो पिया, ख़ुशि लॻा वेठा हो। ॿियो हाल वाल कीअं अचण थियो आहे? घणा ॾींहं थी विया सोचुम पे त संगत खे मुंहुं ॾेखारे अचां। हली आयो, जी आयो, हुकुम कयो। उताक सॼी खाली लॻी पई आहे, को बि नज़र नथो अचे त छा ॻाल्हि आहे। उसायासी न कुझु संगती मूंखां परे थी विया आहिनि, पर घणनि खां मां परे थी वियो आहियां। संगत खां एॾी दूरी सही न आहे दरिया खां न। तूं इहो ॿुधाए त तोखे कहिड़ा संगती छॾे विया आहिनि। उसायासी न हिन वक़्तु मीर ऐं मूसा मूंखां पासीरा आहिनि, बाक़ी ॿी त संगत अचे वञे पई थी। चओ त मूसा ऐं मीर खे मञाए वठूं। न उसायासी न, अगरि जे मुंहिंजो ॾोह हुजे हा न मां हुननि खे ज़रूरु मञाए वठां, पर हू मूंखे बग़ैर ॾोह छॾे विया आहिनि। मञा थो त दरिया खां न तुंहिंजो ॾोह न आहे। जे मञा थो त तूं दोस्तनि वटि हली वेंदे त इज़त घटि कान थींदी। उन बारे में उसायासी न पोइ सोचूं था। पहिरियों मां तव्हांजे लाइ मानी कराए वठां। मानीअ खां कहिड़ो हिजाब आहे, मानी बि खाइबी ऐं हाला वाला बि कबा। काॾे बचुल काॾे मंडकाई दी थी वञी ही कंदी काॾे घुमल न थी वञा। चई अचांसि त राति मूसा खे चई सतावड़े लाइ वठी अचेसि। भेण सां मिलण थी वञी या सालू खे दावत ॾियण थी वञी। हा तूं मरंदो मरी वेंदे, तुंहिंजो शक ख़तम कॾहिं बि कोन थींदो। तूं छा बि वञी सम्झ, मां वञा थी। बचुल रंग मुंहिंजी ॿुध ई कान थी। हिनखे दावण विछां, यगुन में रसा विछी ऐं ॿधांसि, हे ईअं मुड़ंदी कान। मां सम्झां थो त मीर खां पोइ दरिया खान ऐं मूसा में बि इख़्तिलाफ़ थी पिया आहिनि। ईअं हूंदो बाबा साईं।
जेकॾहिं इख़्तिलाफ़ न हुजनि हा त दरिया ख़ान मूसा जे निकाह में ज़रूरु शामिल थिए हा। बाबल साईं मूंसां सादगी सां निकाह कयो असां उन जे करे दरिया ख़ान न आयो हुजे। तूं बोलियल आहीं, वरियाऊं तूं खुलियल आहीं। मूसा दरिया ख़ान खे पंहिंजो भाउ सम्झंदो आहे। जेकॾहिं उन्हनि में इख़्तिलाफ़ न हुजनि हा त दरिया ख़ान मूसा जे निकाह में अचे हा। पक सम्झो त इन्हनि ॿिन्ही जे विच में इख़्तिलाफ़ आहिनि ऐं हाणे इन जो फ़ाइदो असांखे वठिणो आहे। हुकुम कयो बाबा साईं, असांखे छा करणो पवंदो आहे? जॾहिं मूसा सां गॾु हुयो दरिया ख़ान त हवा में पियो डले। हाणे न दरिया ख़ान खे पंहिंजी औकात यादि ॾियाणी आहे, इन करे माण्हू इकठे करे दरिया ख़ान जी औताक ते वञी करे उनखे रत में ॻाढ़ो करे अचो। बाबल साईं मूसा सां पक कयो, ईअं थिए त असां दरिया ख़ान खे लेट अचूं ऐं मूसा नाराज़ थी वञे। दरिया ख़ान जे करे मूसा असां सां न पिटाईंदो। तव्हांखे जेको चयो आहे उहो कयो। ॿिनि ॾींहंनि में इहो दरिया ख़ान मूंखे लेटल घुर्जे। हीअं कयां जो चांहि ठाहे वठां ॿई गॾिजी पियूं कीअं? अरे सालू मूंखे बि चांहि पीआर जाए। कोन ठाहींदुसि तुंहिंजे लाइ। अलाह साईं हथ पेर ॾिना अथई सही सलामत। उथी चांहि ठाह, तूं बि पी असांखे बि प्यार। चांहि त उहे ई ठाहे थो न, जेकॾहिं ढुकड़ो मुंहिंजे लाइ बि ठाहींदे त मौत कोन ईंदी। न नथो ॾियां तोखे चांहि, मां ॿ कोप ठाहींदुसि, हिकिड़ो पंहिंजी नुंहुं लाइ ॿियो पंहिंजे लाइ। सो बि कड़क दूध पते, भली तुंहिंजो वात पाणी थिए, कोन ॾींदासीं। ॾिसजां त कीअं थी चांहि ठहे, कड़क कड़क चांहि, भली तुंहिंजो वात पाणी थिए। मूंखे चांहि न पीआरींदे छा? अधु को वञे सालू पंहिंजी बचल सां खोड़ चाहियूं वे चांहि सभिनी लाइ ठाहियां थो। हा पांडी इते छट को वञे बाक़ी भेण जे लाइ चांहि न ठाहे जाए, मुंहिंजे लाइ चांहि। सालू सद को वञे पंहिंजी बचल सां। तोखे चांहि न प्यार त मुंहिंजी चांहि ज़हर थी वञे। अदी भली आई है, ख़ुशि हूंदी आहे मुंहिंजी भेण। माई बचल मां सम्झां थी त अदा जा कन तूं ई भरिया आहिनि असांजे ख़िलाफ़। ॿियनि जा कन भरण तोखे ईंदा हूंदा, इहो कमु मां छो कंदसि? ए कुल भला थई भला माई बचल, तंहिंजे करे हिन ज़रड़ी पितकुड़ीअ खे सम्झाए वञ जे अचण सां ई असांजे मथां हुकुम हलाइण शुरू करे छॾिया आहिनि। मां हिते हुकुम ई हलाइण लाइ आई आहियां। ॿुधे पई न माई बचल, छोरी छा थी चवई? मां हिनखे सम्झाईंदसि, तूं घणो न ॻाल्हाए। जेकॾहिं तूं हिन छोरीअ खे न सम्झायो त पोइ मां इहो कमु कंदमि। मां हिनखे सम्झाईंदमि चङी तरह। अकुल कर अदी, अकुल कर। मूसा छा चयो आहे त जंहिं मूमल सां मुंहुं गुंजायो न उहो हिते रही कोन सघंदो। चवे छा थो, हिन घर में मुंहिंजो बि हिसो आहे, मूंखे कढण को एतिरो सोलो न आहे। ॿुधई सिजावल खान जेकॾहिं सूबेदार न मञियो पोइ तो मूंखे ॾाढो परेशान कंदो। वो सूबेदार असद सां ॻाल्हाए छॾियो आहे, वो शाम जो मूंसां हिते मिलण थो अचे। जेकॾहिं इहो असद असां सां साथ निभाइण जो वाइदो करे थो ऐं का पक थो ॾिए त पोइ मां इकबाल जी हुकुम बदिली कराए इन्ही सूबेदार असद खे हिते ई रखाईंदुसि। अकबर मेरे को ठेली पोई होता थे यार। हाज़िर बाबा साईं। ये विच वारा माण्हू बहावल ऐं मीर खे वेड़ाए सत्यानाश करे छॾींदा, ढींगो ई ठेरी करे छॾींदो। ॾिसजो तव्हां अहिड़ो ख़ैर ख़्वाह माण्हू, अमीन माण्हू जंहिं ते हर कंहिंजो भरोसो हुजे, उहो हिननि ॿिन्ही धुरनि जे विच में अचे ऐं हिननि जो ठाह कराए, तॾहिं वञी मसइलो हल थींदो। शर्त इहो आहे त माण्हू ईमानदार हुजे ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि ते सभिनी जो एतबार। वॾा मूंखे नथो लॻे त बहाल ऐं मीर जे विच में को ठाह थींदो।
अरे ओ चरिया ज़ोहेब, तोखे ख़बर न आहे त बहावल जी न्याणी मीर जे घर में आ। जेकॾहिं पलांद में कवड़ में अची इहो बहावल मीर खे उपट मारे थो विझे, बहावल जी न्याणी बेवह थींदी, नुक़सान कोई बि बहावल जो आहे। वॾाई हो त आहे, पर छा बहावल खे एतिरी सोच आहे? भूत माण्हू जी फूकनि में अची मीर खां पलांद जो सोचींदो। अरे तॾहिं त हर चवां थो त को अमीन ईमानदार उहो माण्हू हुजे जंहिं ते ॿिन्ही धुरनि जो एतबार हुजे, तॾहिं ठाह थी सघंदो, न त बिल्कुलु ठाह न थींदो। केर बि उन्हनि खे कोन मञींदो। बाक़ी शैतान माण्हू जाम खोड़नि शैतान, उहे इहो था चाहिनि इन्हनि ॿिनि धुरनि खे वेढ़ाए इन्हनि जो सत्यानाश कयो ऐं ठींगो ई ठेरी करे छॾियो। वॾा, मीर सिजावल जी पनाह में आहे, छा था सम्झो सिजावल हिन जो ठाह कराईंदो? सिजावल जी ॻाल्हि थो करे? सिजावल जो मिसाल असांजे साम्हूं आहे। मां ज़ाती तौर ते उनखे परखे वेठो आहियां। जेतिरो सिजावल खे मां सुञाणा न, तव्हां उनजे पेर जे हेठों जेका दज़ आहे न मिटी जी, उनखे बि कोन था सुञाणे सघो। हू इहो ई चाहींदो आहे ॿधुरियूं विढ़नि, मां वेही मज़ो ॾिसां। इहो आहे सिजावल जो कमु। मुड़ुसु माण्हू उहो आहे जो ॿिन्ही धुरनि जो ठाह कराए, कंहिं बि ॻाल्हि में जहिड़े में ख़ुशि न थिए। वे बहावल, वे थोरो दिमाग़ खे ठार, पोइ गॾु में वेही कयूं था। न सिजावल न, मां हिते वेहण न आयो। जंहिं दर ते मुंहिंजे दुश्मन खे पनाह मिली आहे, मां उते किथे वेही सघां? खणी जो बहावल, तव्हां असांखे पंहिंजो दुश्मन सम्झो था, पर मां न। जे तूं असांजो दुश्मन नाहीं, पोइ असांजो दुश्मन असांखे जे। बहावल, मां तुंहिंजा दुश्मन तुंहिंजे हवाले कंदुसि, ज़रूरु कंदुसि, पर ईअं न किन ॻाल्हियुनि सां। जॾहिं मां ॻाल्हियूं करण ई नथो चाहियां, पोइ ॻाल्हियूं कहिड़ियूं? ॿार खां सच पुछी न, जिते रिश्ता गंढल हूंदा आहिनि, दर्द उन दिल खे सच ॿुधाए भाउ, छा तूं पंहिंजी न्याणी मारण थो चाहे? जेकी न्याणी ॿी माउ जी इज़त लॼाए वञे, छा उनखे बख़्श कजे? छो तव्हां अहिड़ो क़दम नाहे खयो? वॾो फ़र्क़ु आहे भाउ। तुंहिंजी न्याणी जेकॾहिं पंहिंजो घर छॾियो आहे, न उहो घरो न पंहिंजे वर जे लच का तुंहिंजी इज़त कोन लॻाई अथसि, पोइ तूं पंहिंजा हेॾा होश छो थो वञे? सिजावल ख़ान, मां तुंहिंजो हिते नसीहतूं ॿुधण कोन आयो। सिर्फ़ु इहो मूंखे ॿुधा, वीर ऐं छोकिरी मुंहिंजे हवाले करीं थो या जवाब थो? चयमि न बहाल, कंदुसि बि नी तुंहिंजे हवाले, पर घरनि सां ईअं न। मूंसां ऐं ॿी संगत सां मिलणो हुयो, सोचियोमि त तोखे बि पाण सां वठी निकिरंदुमि, पर तव्हां त पूरी संगत खां परे आहियो। परे मां न थी वियो आहियां उस्ताद यासीन, संगत मूंखां परे थी वई आहे। मुंहिंजो त तॾो हर वक़्तु संगत जे लाइ हाज़िर आहे। फ़क़ीर आरिफ नज़र कोन पियो अचे, उहो पंहिंजे ॻोठु निकिरी वियो आहे, ॾींहं मिंट में अची वेंदो। ॿी संगत मूंखे किथे मिलंदी? ॿी संगत जे पुठियां वञणु अजायो हूंदो, जंहिंखे अचिणो हूंदो न उहो हिते अची वेंदो। जॾहिं तोखां सॼी संगत नाराज़ थी विया त पोइ हिते केरु ईंदो? उस्ताद यासीन, असांजे विच में एॾा इख़्तिलाफ़ कोन्हनि जो संगत न अचे। संगत हिते ज़रूरु ईंदी। ठीकु आहे, जे चओ था त पोइ सॼी संगत जो हिते वेही इंतज़ारु कंदासीं। मूंखे ज़रूरी कमु आहे, उतां थी पोइ शाम हिते वापसि ज़रूरु ईंदुसि। उस्ताद यासीन, हिते बाबा ज़रूरु अचिजो। हींअर त ॿाहिरां पंहिंजे ॻोठ जो रुख कयो। कुझु ॾींहं तुंहिंजो महिमान आहियां, ॿाहिरि ॻोठ वञण वारो न आहियां। राति तव्हां मानी तयारु कराए छॾिजो, मां अची वेंदुसि। पोइ मां तव्हांजो इंतज़ारु कयां थो, पर सिज लहण खां अॻु में अची वञिजो। सिजावल ख़ान, तूं मीर जे करे मूंसां दुश्मनी पियो कर,
सिधो सिधो छोकरी मुझे हवाले कर। इन दुश्मनी खां तू परे रह। बाकी मीर के गोले असां पाण हथ कंदासीं। कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं? अकुल खां कमु वठ। मीर तुंहिंजी न्याणी खे मूं वटि साम तौरु छॾे वियो आहे ऐं मां हुनखे तुंहिंजे हवाले कयां? नको। जावल खान ॾाढो पछताई। तोखे बाहावल जी दुश्मनी ॾाढी ॾुखी पवंदी। मूंखे तकलीफ़ पहुचाइण वारो अञा ताईं ॼाओ ई न आहे। सम्झी वञ बहावल खान, मुड़े वञ बहावल खान। ऐं मां त चवां थो ॻाल्हियुनि में अच। जेकॾहिं ईअं करीं थो त तुंहिंजी इज़त बि बची वेंदी। इन में सिर्फ़ तुंहिंजो ई फ़ाइदो न थींदो, पर मीर ऐं तुंहिंजे न्याणीअ जी ज़िंदगी सुठी गुज़रंदी। सजावल खान, तू असांजे ॾुख सुख जो ज़ामन न आहे। तू सिर्फ़ असांजी दुश्मनी मां ॿाहिरि थी बीही रह। मां ॼाणा त मीर ॼाणे। मां त तुंहिंजी दुश्मनी खां सफ़ा ॿाहिरि आहियां बहावल खान, पर तव्हां हरू भरू मूंखे ज़ोर ॾेई पंहिंजे भड़कियल भाउ जी दुश्मनी में छो था गेलण चाहियो? हा, तू त हिन दुश्मनी में पेर पाए चुको। पोइ तू कीअं थो चवीं त असां तोखे दुश्मनी में धिकियूं था? हा, मां तुंहिंजी न्याणी ऐं मीर खे बराबरि पंहिंजे घर में पंहिंजे ॻोठ में पनाह ॾिनी आहे, पर नेकड़ीअ सां तोसां वचन थो कयां मां बहावल खान त मीर जे तरफ़ां मां कॾहिं बि बंदूक खणी तुंहिंजे साम्हूं न बीहंदुसि। ॿी ॻाल्हि कर, उहो बि न वाइदे सां तव्हां कॾहिं बि मीर खे मुंहिंजे ॻोठ में को बि नुक़सानु पहुचण न ॾींदव। बाक़ी हा बहावल खान, जेकॾहिं मीर मुंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि तव्हांखे किथे बि मिले हाणे मारे विझोसि बसि न। बाक़ी जेसीं ताईं मीर मुंहिंजे ॻोठ में, मुंहिंजे घर में, मुंहिंजे ओताक में मौजूदु आहे, बहावल खान मारण त परे जी ॻाल्हि आहे, पर मां आङुर लाइण बि तोखे हुनखे कोन थींदसि। बाचुल तकड़ी आई तकड़ी वेंदी पई कुछ दम दिल भर टिक। चऊं पहिरां तूं चाह न ड्रापे, तूं जुम्मा छंछर टिक। सतावड़े जो चवण आई हुयसि, रात मूसा खे वठी अचिजो, बाक़ी कचहरी उते कंदासीं। हा हा, मां ॿिन्ही खे वठी ईंदुसि, पर जेको बि रध पचा थिए न तूं तकड़ न कजां। ॿई गॾिजी रधींदासीं ऐं पचाईंदासीं। सही आहे न? इहा तकलीफ़ मां तोखे कोन ॾींदसि, बाक़ी तूं हिननि खे वठी अचिजे। न न, तोसां हथ वंडराइण में तकलीफ़ महसूस न आहियां कंदो, पर मूंखे ख़ुशी थींदी आहे। अदी, तूं चाचा सालू खे छॾ, असां अची वेंदासीं। पोइ मां हलां थी। माशाल्लाह माशाल्लाह चाची। चाची? अदा सालू, जेकॾहिं मूमल जो तूं चाचा थे त पोइ बचुल जो छा थे? हा उहो त आहे, पर इहो ई चाचो, छो जो मूमल ऐं बचुल पाण में भेनरियूं आहिनि। तोखे जेको बि गंद करणो आहे न करे वठ। 2 ॾींहंनि जी महिमान आई, अचे मूंसां त मां तुंहिंजी टिकट थो कटरायां। मूंसां अचे न हिसे जी ॻाल्हि पोइ कजां, उहो अधु न तव्हांखे पूरो हिसो ॾींदो। वॾी आई आहे मोतबर हिसा वठण। हा चाचा, इन कम में त मां बि तुंहिंजो साथ ॾींदसि। तव्हां केॾा बि हीला वसीला हलायो, पर मां हितां निकिरण वारी न आहियां। घर जो हिस्सो विराए हिते ई रहंदसि, पर हितां निकिरंदसि कोन। मां वञा थी हाणे, तव्हां पाण में निबरी पओ। तोखे त अॼु ॻाल्हाइण जो ढंग ई कोन्हे, न महिमान मड़े जो ख़्यालु कई नथा। बावल मीर ऐं छोकिरी खे त मां तुंहिंजे हवाले कॾहिं बि कोन कंदुसि, जेसीं ताईं तव्हां ॻाल्हियुनि में नथा अचो। ऐं ॿी ॻाल्हि चङी रीति सम्झी छॾिजांइ बावल खान, जेकॾहिं मुंहिंजे ॻोठ में तव्हां को मीर जे मथां हमिलो कयो, या तुंहिंजे कंहिं बि यार दोस्त या तुंहिंजे कंहिं बि मददगार हिते को गत कयो, त पोइ यादि रखजांइ बहावल, मीर खां वधीक दुश्मन तूं मूंखे पंहिंजो पाईंदे। सजावल खान, तू त ॻोठ जी थो ॻाल्हि करी, मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो, मां तुंहिंजे ई घर में खड़ी तोखे मारे तुंहिंजे लाश जे मथां छोकिरी खे वठी वेंदुसि, छो जो मां इहो तोखे सरियाम चैलेंज कयो थो वञा। बहावल उहो बिल्डोज़र आहे, माण्हू त छा पत्थरनि जो बि सुरमो करे छॾंदो आहे।
कॾहिं बि कोन मुड़ंदो पुठ खे जोरागा पाराइणा पवंदा तॾहिं हिन जो दिमाग़ ईंदो ठिकाणे शायदि हिनखे ख़बर ई न आहे त सजावल ख़ान उहो मुंहुं जो किलो आहे जंहिंसां जेकॾहिं बहावल ख़ान टकराईंदो भौर भौर थी वेंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।